नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो जे ॻोठ हसन इंगोरो में मार्टल गोले जो धमाको नींगर हयाती विञाए वेठो आहे। 2 नारियूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿारड़ा रांदीको सम्झी मार्टल गोले खे चुल्हि में वेझो खणी पहुता त धमाको थी पियो आहे, जंहिं सबबु हिकु नींगर फोत थी वियो आहे ऐं 2 नारियूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि, जंहिंखे तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त भारत जे जंग दौरान उछलायल मार्टल गोलो ॿारड़ा हथ करे खणी आया हुआ, जंहिंखे चुल्हि वेझो खणी विया हुआ त ही धमाको थियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो जे ॻोठ हसन इंगोरो में मार्टल गोले जो धमाको नींगर हयाती विञाए वेठो आहे। 2 नारियूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿारड़ा रांदीको सम्झी मार्टल गोले खे चुल्हि में वेझो खणी पहुता त धमाको थी पियो आहे, जंहिं सबबु हिकु नींगर फोत थी वियो आहे ऐं 2 नारियूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि, जंहिंखे तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त भारत जे जंग दौरान उछलायल मार्टल गोलो ॿारड़ा हथ करे खणी आया हुआ, जंहिंखे चुल्हि वेझो खणी विया हुआ त ही धमाको थियो आहे।